असां दर्स हदीस जे सिलसिले जो इहो टियों दर्स आहे। इन में सही मुस्लिम जी हिकिड़ी रिवायत आहे जंहिंमें हिकु मुसलमान या ॿिए मुसलमान ते कहिड़ा हक़ आहिनि उहे बयानु करे रहियासीं। चार हक़ बयानु कया। अॼु इंशाअल्लाह पंजों ऐं छहों हक़ जेको इन हदीस में बयानु थियो आहे इहो बयानु कंदासीं। अल्लाह ताला खां ही दुआ घुरंदे त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे प्यारे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंजों जेको हक़ आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमायो, पाण फ़रमायो कि इज़ा मरीज़ा फ़उदहु, कि जॾहिं मुसलमान भाउ बीमार थी वञे त उन जी अयादत जे लाइ वञ, उन जी ख़बरगिरी कर। ऐं नबी पाक जे हिन हुकुम में वॾी हिकमत, वॾी फ़ज़ीलत ऐं वॾो अजर सवाब आहे। हिकु हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं हिकिड़ो मुसलमान भाउ ॿिए मुसलमान बीमार जी ख़बरगिरी जे लाइ वेंदो आहे त पाण फरमायो त उहो माण्हू इहा जेका मसाफ़त तय कंदो आहे उनमें ईअं ई आहे त जीअं हू जन्नत जा बाग़ीचा जा जेके समर टोड़े रहियो आहे, जन्नत जे बाग़ीचा जो फल टोड़े रहियो आहे। यानी कि हींअर इंसान खे अक़ली तौर ते इन जी सम्झ नथी अचे, पर रोज़े क़यामत जॾहिं इंसान अल्लाह जे हुज़ूर पेश थींदो त उनखे इहे समर अल्लाह ताला नसीब कंदो। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान जी बीमार जी तीमारदारी जे लाइ वेंदो आहे त अल्लाह ताला हिकिड़ो फ़रिश्तो मुक़ररु कंदो आहे जेको आसमान खां आवाज़ लॻाए चवंदो आहे त तिब्ता व ताब ममशाका, त ही ज़ियारत करण वारे साथी खे चवंदो आहे फ़रिश्तो त तूं निहायत पाक सुहिणो ऐं सुठो माण्हू आहे ऐं तुंहिंजो हलणु पाक सुहिणो ऐं तमामु सुठो आहे। व तबव्वअत मिनल जन्नति मंज़िला, अल्लाह ताला तुंहिंजो ठिकाणो जन्नत ठाहे छॾियो। एतिरी फ़ज़ीलत, एतिरी बरकत। पोइ हिकिड़ी ॿी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं हिकिड़ो माण्हू सुबुह जे वक़्तु पंहिंजे घर खां निकिरी कंहिं हिकु ॿिए मुसलमान जी ख़बरगिरी जे लाइ ऐं उन जी तीमारदारी जे लाइ बीमार भाउ सां मिलण जे लाइ वेंदो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला 70,000 फ़रिश्ता मुक़ररु करे छॾंदो आहे जेके शाम थियण ताईं हुन जे लाइ दुआ कंदा आहिनि। यानी कि एतिरी फ़ज़ीलत, हिकिड़ी बरकत त 70,000 मलाइक उन माण्हू जे लाइ दुआ कंदा आहिनि, अल्लाह तोखे माफ़ करे, अल्लाह तो ते रहमत करे, अल्लाह तुंहिंजूं हाजतूं पूरियूं करे। 70,000 मलाइक। ऐं पोइ फरमायो कि जेको मुसलमान भाउ शाम जे टाइम पंहिंजे मुसलमान बीमार भाउ जी ख़बरगिरी लाइ वेंदो आहे त अल्लाह ताला
शाम जे टाइम 70,000 मलाइक मुक़ररु कंदो आहे, जेके सुबुह थियण ताईं हुन जे लाइ मुसलसल दुआ कंदा आहिनि, मुसलसल दुआ कंदा रहंदा आहिनि। ऐं हिकिड़े ॿिए मक़ाम ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं मुसलमान भाउ ॿिए मुसलमान खे बीमार जी ख़बर वठणु वेंदो आहे त उहो सम्झो कि अल्लाह जी रहमत में, यानी कि पूरे जो पूरो अल्लाह जी रहमत में दाख़िल थी वेंदो आहे। ऐं जे उते वेही रहंदो आहे त सम्झो कि उहो अल्लाह जी रहमत में टुबियूं पियो ॾे, एतिरी बरकत, एतिरी फज़ीलत। ऐं ॿी हिकिड़ी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे बाने खां पुछंदो त मरीज़ तू फलम तउदनी, त फलाणा मां बीमार थियोसि, तूं मुंहिंजी ख़बर वठण न आहे। त माण्हू चवंदो अल्लाह रब्बुल आलमीन, तूं त इलाहुल आलमीन आहीं, तूं त रब्बुल आलमीन आहीं, तूं कीअं बीमार थिए? अल्लाह ताला फरमायो कि मरीज़ अब्दी फुलान, मुंहिंजो फलाणो बानो बीमार हुयो, तूं उनजी ख़बर वठण न आए, जे अचे हा त मूंखे उते पाए हा, यानी अल्लाह जी रहमत, अल्लाह जो फज़ल उनखे हासिल थिए। त इहे एतिरो अजर मुंहिंजा भाउ कि इंसान हिकिड़ो नंढो अमल आहे ऐं इन में हिकिड़े मुसलमान भाउ सां हिकिड़ो हमदर्दी थींदी आहे। छो जो जॾहिं बीमार इंसान हूंदो आहे त ज़हनी तौर ते परेशान हूंदो आहे, केरु हुन सां मिलणु वेंदो, उनजी ख़बर वठंदो त उनजी परेशानी थोरी घटि थींदी। त हिकिड़े मुसलमान जी परेशानी जेका घटि थियण, इन्ही जे बाहिस अल्लाह ताला इहे सभु अजर रखिया आहिनि त उहो जन्नत जा समर पियो जीअं टोड़े, जन्नत में हुनखे अल्लाह ताला ठिकाणो हुनजो मुक़ररु करे छॾियो। 70,000 फ़रिश्ता सुबुह जे टाइम, 70,000 फ़रिश्ता शाम जे टाइम हुनजे लाइ दुआऊं कंदा आहिनि। एतिरी रहमत, एतिरी फज़ीलत कहिड़े अमल में आहे? नंढो अमल आहे बज़ाहिर। त इन में मरीज़ सां बि हमदर्दी आहे, उनजी हिकिड़ी ज़हनी परेशानी खे ख़तमु करण जो हिकिड़ो ज़रियो आहे। ॿियो जेको आहे, इंसान खे पाण बि इबरत हासिल थिए थी त अल्लाह मूंखे सिहत ॾिनी आहे, केॾी वॾी नेमत आहे। जॾहिं बीमार खे ॾिसंदो त उनखे अहसासु थींदो त यार अल्लाह जी मूं ते केतिरी वॾी नेमत आहे, मुंहिंजा आज़ा सलामत, मुंहिंजो दिलि सलामत, मुंहिंजो जिगर गुर्दा सलामत, अल्लाह जो केॾो वॾो थोरो अहसान आहे मूं ते। त जॾहिं हिकिड़े मुसीबत में, तकलीफ़ में, परेशानी में हिकिड़े भाउ खे ॾिसंदो त उन माण्हू खे पंहिंजी सिहत जो अहसासु थींदो ऐं ख़बर पवंदसि त अल्लाह जो मूं ते केतिरा थोरा, केतिरा अहसान, केतिरा फज़ल आहिनि त मां सही सलामत आहियां ऐं हींअर हलां पियो। हिकिड़ो दफ़ो इमाम सादी रहमतुल्लाह अलैह जे बारे में अचे थो त हू वञी रहिया त उन्हनि पेर उघाड़ा हुया, चपल कोन हुई। त दिलि में इहो ख़्यालु आयो त अल्लाह सां शिको कयां, शिकायत कयां त रब्बुल आलमीन तूं चपल बि न ॾिनी मूंखे त मां हुन सां हली सघां। चवां था मां थोरो अॻिते वञा, ॾिसां त हिकिड़ो माण्हू हिकिड़ी टंग खां ई महरूम, टंगी न अथसि वीचारो, हिकिड़े पैर ते हले पियो, हिकिड़ी टंग ते पियो हले। त चई जॾहिं मां हुनखे ॾिठो त पोइ मां अल्लाह जे साम्हूं जे सजदे में किरी पियुसि। अल्लाह तुंहिंजो वॾो अहसान आहे त घटि में घटि टंगूं त पूरियूं ऐं पेर त पूरा ॾिना अथई, त मां पंहिंजे पेरनि ते हली त सघां थो न घटि में घटि, हिन खे त तूं पेर खां ई महरूम कयो। इन जे लाइ इहा वॾी अल्लाह ताला जी हिकिड़ी रहमत आहे। हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान सां तकलीफ़ में, परेशानी में उनजी ख़बरगिरी करे, उनजो हाल अहवाल वठे ताकी हुनखे हौसलो मिले, हुन सां हमदर्दी थिए ऐं पाण खे बि माण्हू खे सबक़ु हासिलु थिए त सुभाणे मां बि बीमार थी सघां थो, मां बि तकलीफ़ में अची सघां थो। त इहो मुसलमान जे ॿिए मुसलमान ते पंजो हक़ आहे। ऐं आख़िरी जेको छहों हक़ आहे,
नबी करीम सल्लल्लाहु फरमायो कि जॾहिं को मुसलमान भाउ फ़ौत थी वञे तो उन जे जनाज़े में शिरकत कजे, उन जे तदफ़ीन में शिरकत कजे। तदफ़ीन ऐं जनाज़े में शिरकत करण जे बारे में रसूल सल्लल्लाहु फरमायो त हिकिड़ो मुसलमान जेके ॿिए मुसलमान जे जनाज़े में शिरकत करे थो त अल्लाह ताला उनखे हिकु क़ीरात सवाब ॾींदो आहे, ऐं जेको तदफ़ीन में भी शिरकत करे थो फरमायो उनखे 2 क़ीरात सवाब मिलंदो आहे। साहबा पुछो अल्लाह जा रसूल क़ीरात छा आहे? पाक सल्लल्लाहु फरमायो कि 2 अज़ीम तरीन जबलनि जे बराबरि सवाब आहे। ऐं हिकिड़ी हदीस में पाक सल्लल्लाहु फरमायो जबल ओहद हिकिड़ो क़ीरात हिकिड़े जबल ओहद जे बराबरि आहे। ऐं जबल ओहद तक़रीबन 11 किलोमीटर जो हिकु तो वॾो हिकिड़ो तमामु तवील जबल, 11 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। उन एतिरो जो सवाब ख़ाली ही अधु कलाक पौणो कलाक कलाक जो टाइम आहे। माण्हू हिकिड़े मुसलमान जी जनाज़े में शरीक थी वञे, तदफ़ीन में शरीक थी वञे, उन्हनि सां बि हमदर्दी थी वञे, ऐं एतिरो सवाब यानी कि हिकिड़े ख़ाली जनाज़ो पढ़ी हिकिड़े जबल जे बराबरि सवाब। ऐं जॾहिं जेको आहे हू तदफ़ीन में बि शरीक थी वियो 2 जबलनि जे बराबरि सवाब, ऐं जबल बि जबल ओहद जेको 11 किलोमीटर खां ज़्यादा फ़ासिले जो एतिरो वॾो जबल। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में नबी करीम सल्लल्लाहु फरमायो त को बि मुसलमान फ़ौत थिए थो उन जे जनाज़े में 40 माण्हू जेके मुवहिद आहिनि यानी अल्लाह सां शिरक नथा कनि, उहे जे बीही करे जनाज़े में दुआ घुरनि था तो नबी पाक सल्लल्लाहु फरमायो अल्लाह उन्हनि जी दुआ के क़बूल करे, उन्हनि जी सिफ़ारिश के क़बूल करे, उन मैयत के माफ़ करे छॾंदो, उन जा सभु गुनाह। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में नबी सल्लम हिकिड़ी जाइ ते वेठा, सहाबा भी वेठा, हिकिड़ी जनाज़ो गुज़रियो, सहाबा चयो उन जे बारे में सुठा कलिमात चया त हे भलो माण्हू हो, सुठो माण्हू हो, माण्हुनि जो ख़ैर ख़्वाह हो। तो नबी सल्लम जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी पाण फरमायो कि वजबत वाजिब थी वई। पोइ हिकिड़ो ॿियो जनाज़ो गुज़रियो, पोइ साहबनि हुन जे बारे में कुझु चयो त हे माण्हू सुठो न हो, माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदो, परेशान कंदो। त नबी सल्लम वरी फरमायो वजबत वाजिब थी वई। साहब पुछो अल्लाह जा रसूल छा वाजिब थी वई? चई पाक सल्लम फरमायो कि जॾहिं पहिरियों माण्हू गुज़रियो हो अवां उन्हनि जी तारीफ़ कई, सुठा कलिमात चया त अल्लाह अवां जी गवाही के क़बूल कयो, अल्लाह ताला उन मैयत खे माफ़ करे छॾियो। ऐं जॾहिं ॿी मैयत गुज़री अवां जॾहिं उन्हनि जे बारे में चया त हे माण्हू सुठो न हुयो, अल्लाह अवां जी इहा ॻाल्हि बि क़बूल कई ऐं हुनखे जेको आहे अल्लाह ताला जहन्नुम में जेको आहे दाख़िल करे छॾियो, जहन्नुम में वाजिब करे छॾियो। पोइ पाक सल्लल्लाहु फरमायो अंतुम शुहदा अल्लाह फिल अर्ज़, अवां ज़मीन ते अल्लाह जा गवाह आहियो। त इन जे लाइ को बि माण्हू फ़ौत थी वञे त उन जूं सुठियूं शयूं ज़िक्र कजनि, भलियूं शयूं ज़िक्र कजनि, ऐं जेको उनजो को कमी कोताही उनखां थी वई आहे त इंसानु कोशिशि करे जेको आहे उन ते पर्दो विझे ऐं उहो अल्लाह जे सपुर्द करे कि अल्लाह ताला ॼाणे ऐं उनजो जेको आहे बानो जेको वियो आहे हुन वटि उन सां मामिलो अल्लाह कहिड़ो करे थो, असांजो इख़्तियार न आहे। ऐं हिकिड़ी ॿी हदीस में आख़िरी हदीस ॿुधाए ॻाल्हि ख़तमु कयूं था। नबी करीम सल्लल्लाहु फरमायो त जेके 4 माण्हू जेके पाड़ीसिरी आहिनि, उथण वेरा आहिनि, मुवहिद आहिनि, उहे कंहिं फ़ौत थियल माण्हुनि जे बारे में सुठा कलिमात चवनि था, सुठी गवाही ॾियनि था त अल्लाह ताला फरमाए थो त मां इन गवाही जी बदौलत हिन मैयत खे माफ़ करे छॾियो। ऐं जेके अव्हां खे ख़बर न बि हुई, ऐं हिकिड़ी हदीस में इहो आहे त हिकिड़ो शख़्स फ़ौत थी वियो, साहबा उन जूं सुठियूं शयूं ॿुधाइण लॻा त हे सुठो माण्हू हो, हिन में हीअ सिफ़त सुठी हुई, हीअ सिफ़त सुठी। अल्लाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो त वञी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधा त जेके ॻाल्हियूं अव्हां ॿुधायो पिया इन में कुझु बुरा कम बि हुआ, बुरो माण्हू बि हुयो जंहिंजी अव्हां खे ख़बर न आहे, अल्लाह खे ख़बर आहे। पर अल्लाह ताला फरमायो त छो त अव्हां गवाही ॾिनी आहे, सुठी गवाही ॾिनी आहे, त मां जेका इन जे जेके बुरा कम हुया ही अकेलाई में कंदो हो,
मां उहे सभु गुनाह इन जा माफ़ु करे छॾिया। त हाणे दोस्तो ॾिसो कि असांजे हिकिड़े मुस्लमान जे जनाज़े में शरीक थियण सां, सुठा अल्फाज़ चवण सां हुन मुस्लमान भाउ खे फ़ाइदो थी वञे, उन जे लाइ अलाह तबारक ताला उनजा गुनाह माफ़ु करे छॾे, उनखे जन्नत में दाख़िल करे छॾे, इन खां वॾी जेका कहिड़ी सआदत ऐं आज़मत आहे। त असांखे कोशिशि कजे सभिनि मुस्लमाननि खे त इहे नंढा नंढा कम आहिनि, मुख़्तसर कम आहिनि, वक़्तु कोन थो लॻे। त इंसानु जॾहिं अॼु कोशिशि कंदो ॿिए मुस्लमान जे बारे में त उनखे ख़ैरु ख़्वाही उनजी करे, त अलाह तबारक व ताला सुभाणे अहिड़ा माण्हू पैदा कंदो जेके असांजी बि ख़ैरु ख़्वाही कंदा ऐं असांजे लाइ बि दुआऊं कंदा ऐं असांजे लाइ बि जेको अलाह ताला खां ख़ैरु तलब कंदा। रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब्बुल आलमीन जेको आहे मुसलमाननि जा इहे जेके हक़ आहिनि इहा अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्नहु वलियु ज़ालिका वल क़ादिरु अलैहि। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।